ये कातिलन के जुल्म के ये साबते हम नहीं मानते, जुल्म के ये साबते हम नहीं मानते। साफ इनके साफ इनके साफ इनके शहीद जान मोहम्मद महर ये कातिलन के शहीद जान मोहम्मद महर ये कातिलन के। मटियारी का खबर शामिल कयूं पिया। नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक हक सच लिखण जे ॾोह में सखर में शहीद कयल सहाफ़ी जान मोहम्मद महर जे नाक क़त्ल खिलाफ़ मटियारी जे सहाफ़ी बिरादरी सियासी समाजी तोड़े क़ौम परस्त तंज़ीमन पारां मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे शदीद नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे में अवामी प्रेस क्लब मटियारी, मीडिया हाउस मटियारी, मीडिया फोरम ऐं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट खां सवाइ मटियारी जे केतिरनि ई सहाफ़ियुनि, सियासी समाजी क़ौम परस्त तंज़ीमन, STP, जिस्कम, मेमण वूमेंट मटियारी, खोसा इतिहाद, मरी इतिहाद ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मुज़ाहिरीन जो चवणु हो त सिंध में काफ़ी अरसे खां कलम जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे। हक सच लिखण जे ॾोह में सहाफ़ियुनि खे सरेआम मारियो पियो वञे, जॾहिं त रियासत ख़ामोश तमाशा ई बणियल आहे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त शहीद जान मोहम्मद महर जो क़त्ल अहम कलम लाइ वाज़ह पैगाम आहे त हक सच लिखण खां मुड़ी वञो, न त अवां बि शहीद जान मोहम्मद महर, शहीद अज़ीज़ मेमण वांगुरु रोडनि ते मारिया वेंदा। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हक सच जो आवाज़ दॿाइण लाइ सहाफ़ियुनि जो टारगेट किलिंग कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के गुज़ारिश था कयूं त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जो अज़ खुद नोटिस वठी शहीद जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे।